वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान चयो आहे त अफ़ग़ानिस्तान में घरू वेड़ थी त पाकिस्तान में बि उन जो ख़दशो आहे। अफ़ग़ानिस्तान में अमुन चाहियूं था, मसइले जो को फ़ौजी हल नाहे। अमरीकी टीवीअ खे ॾिनल इंटरव्यू में वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान चयो आहे त 10,000 वेढ़ाक अफ़ग़ानिस्तान मोकिलण वारो इल्ज़ाम बेवकूफ़ाणो आहे। अफ़ग़ानिस्तान सबूत छो नथो ॾिए। हुन चयो आहे त अफ़ग़ानिस्तान में अमुन चाहियूं था, कंहिं महासारे जो हिसो नथा बणिजणु चाहियूं। वज़ीर-ए-आज़म जो चवणु हुयो त अमेरिका अफ़ग़ानिस्तान में ग़लती कई, हुननि मसइले जो फ़ौजी हल ॻोल्हियो जेको हक़ीक़त में कॾहिं मौजूदु ई नाहे रहियो। इमरान ख़ान वधीक चयो आहे त अमेरिका ऐं नेटो तरफ़ां अफ़ग़ानिस्तान छॾण जे ऐलान बाद तालिबान सम्झी वेठा आहिनि त हू खटे विया आहिनि। हाणे उन्हनि खे कंहिं सियासी हल तरफ़ आणणु मुश्किल बणिजी वियो आहे। वज़ीर-ए-आज़म वधीक चयो आहे त अफ़ग़ानिस्तान में घरू वेड़ सां पाकिस्तान लाइ पनाहगीर जो मसइलो पैदा थींदो, घरू वेड़ जो बि ख़तरो आहे। इमरान ख़ान संदसि औरतुनि बाबति बयान मुतालिक़ सवाल जे जवाब में चयो आहे त औरतूं जेके वणीनि सो पाइनि, ज़्यादती कंदड़नि ई ज़िम्मेवार हूंदो आहे। औरतुनि बाबति मुंहिंजे बयान खे टोड़े मरोड़े पेश कयो वियो आहे। हुन चयो आहे त पर्दो सिर्फ़ कपड़नि ऐं औरतुनि ताईं महदूद नाहे, उहो मर्दनि ते बि लागू थिए थो। इस्लाम औरतुनि खे इज़त ऐं अज़मत ॾिए थो। पाकिस्तान समेत मुसलमान मुल्कनि में औरतुनि खे वॾी इज़त जी निगाह सां ॾिठो वञे थो।